बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहतरम नाज़रीन, हालात हज़रा के मद्देनज़र रखते एक ख़ास मौजू सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असांजो अॼु जो मौजू आहे तक़सीर ऐं ग़ुलू। जहिड़े नमूने सां हिन वक़्त जा हालात आहिनि, इफ़रात व तफ़रीत खे मद्देनज़र रखंदे बाज़ बादशाहनि जी ख़ुशनुदी ख़ातिर तक़सीर जी तरफ़ विया आहिनि, जिन्हनि अहल बैत अलैहिस्सलाम ऐं आइम्मा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं अंबिया इकराम जी फ़ज़ीलत खे घटायो आहे। ऐं बाज़ वरी उहे आहिनि जेके ज़रो दौलत जी लालच में अची करे अवाम सादा अवाम जे जज़्बात सां केॾी करे ग़ुलू खे इख़्तियार कयो आहे। इहो ग़ुलू ऐं तक़सीर छा आहे, इंशाअल्लाह असां मुख़्तसर बयान में वाज़े कंदासीं। पहिरीं तक़सीर चवंदा आहिनि कोताही खे या घटिताई खे, कंहिं शइ खे पंहिंजे मक़ाम तां किराइण खे बि तक़सीर चयो थो वञे। तक़सीर जेका कई थी वञे, जंहिंजी तमामु घणी मज़म्मत थियल आहे, जी मौला अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे कौल में, पंहिंजे इरशाद में साफ़ फरमायो आहे। मौला फरमाइनि था त मूं अली जे बारे में ॿिनि क़िस्मनि जा शख़्स गुमराह आहिनि। हिकु उहे जेके मुंहिंजे फ़ज़ाइल में, मुंहिंजी शान में कोताही कनि, तक़सीर कनि। ॿिया उहे जेके मुंहिंजे शान में ग़ुलू कनि। इहो तक़सीर जेका कई थी वञे, जहिड़े नमूने सां उहे माण्हू ख़ुसूसन मुक़सर उहे आहिनि जिन्हनि जो हुकूमत बादशाहनि ऐं मुलूकनि ॾे रुजू आहे, जेके बादशाह नवाज़ इंसान आहिनि या जेके बादशाह नवाज़ आलिम आहिनि, जंहिंखे दरबारी मौलवी चयो वञे। अक्सर उन्हनि में तक़सीर मुक़सरियत पाती थी वञे। इहे मुक़सर उन्हनि जहिड़े नमूने सां अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी शान में घटिताई कई, जहिड़े नमूने सां हज़रत इब्राहिम खे गुनाह जी तरफ़ गुनाहनि जी निस्बत ॾियणु, या हज़रत नबी सलातु वस्सलाम जे बारे में उन्हनि जो इहो चवणु त हू 40 सालनि ताईं मुस्लमान न हो, या अहिड़े नमूने सां हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾांहुं या हज़रत यहया ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम ॾांहुं बि उन्हनि जो गुनाहनि जो निस्बतूं आहिनि, जहिड़े नमूने सां उन्हनि हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम जी शान में बि घटिताई कई। अहिड़े ई नमूने सां इहा तक़सीर उन्हनि अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जी फ़ज़ाइल में बि कई आहे, जहिड़े नमूने सां उन्हनि जो इहो चवणु त अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं अंबिया शिफ़ाअत नथा करे सघनि, या उन्हनि जो इहो चवणु त उन्हनि खे वसीलो करार ॾियणु जाइज़ न आहे। इहे सभु उमूर तक़सीर में वञनि था, यानी अहल बैत अलैहिस्सलाम ऐं अंबिया अलैहिस्सलाम जी शान खे घटाइणु। जॾहिं त ख़ुदावंद आलम पंहिंजे बंदनि खे ख़ासि तौर जेके अंबिया ऐं आइम्मा अलैहिस्सलातु वस्सलाम आहिनि, उन्हनि खे शिफ़ाअत ऐं वसीले जो हक़ ॾिनो आहे, ऐं उहे शिफ़ाअत कनि था ऐं वसीलो बणिजी सघनि था। ऐं हाणे अगरि कोई शइ जेको शख़्स इन्हनि जे इन ई फ़ज़ीलत या इन ई खां अलावा ॿियूं फ़ज़ीलतूं आहिनि, जेके मरतबा आहिनि अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जा, मरतबा इस्मत आहे, या मरतबा वहदानियत खे उन्हनि जो सम्झणु आहे, या मरतबा इल्मु आहे, उन ई कंहिं मरतबे खे उहे अगरि पंहिंजी शान खां घटाइनि था, या कोताही या तक़सीर आहे। ऐं इहो फ़ेल अंजाम ॾियण वारो असां इस्लाम जी नज़र में मुक़सर चइजराए थो, ऐं इन खे मुक़सर चयो थो वञे, जंहिंजी सज़ा आख़िरत में जहन्नम आहे। इंशाअल्लाह असां पंहिंजी अॻी नशिस्त सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।